नवा खे अपडेट कंदा ठटो मां जुंगशाई में बिजली की बंदिश और पानी की खोट खिलाफ शहरी रोडन ते निकरी आया आहिनि। बिल्कुल नाज़रीन, कादिर शेख जो चवणु आहे त जुंगशाई शहर लावारिस बणियल आहे। एक हफ़्ते का बिजली भी बंद है। पानी की फराहमी न थियण करे शहरी सख्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियनि पिया। मुज़रिन चयो आहे त बिजली बहाल करे फौरी तौर ते पानी ॾेई परेशानी खां बचाए वञे। अपडेट कयूं पिया ठटो मां जुंगशाई में बिजली की बंदिश और पानी की खोट खिलाफ शहरी रोडन ते निकरी आया आहिनि। अवांखे अपडेट कंदा ब्रेकिंग न्यूज़ है। जुंगशाई में बिजली की बंदिश और पानी की खोट खिलाफ शहरी रोडन ते निकरी आया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं रशीद जाफ़रो खां। जी रशीद, आगाह कजो। हाँ जी, जंगशई में बिजली की बंदिश और पानी की खोट खिलाफ शहरी रोडन ते निकरी आया आहिनि। जंगशई के रेलवे स्टेशन का प्रेस क्लब जंगशई ताईं थियल एहतजाज में शहरियन वापदा और पब्लिक हेल्थ खिलाफ सख्त नारेबाजी कई। अब्दुल कादिर शेख, गुलाम हुसैन शाह, राना इकबाल और शफकत जोकी की अगवानी में निकतल एहतजाज किया वियो। शहरियन जो चवणु हो त कोस्तानी हर तरीक़े से नज़रअंदाज किया विया आहिनि। जुंगशाई कोस्ता जो मुख्य शहर है, पर इतने न लाइट न पानी न वरी सेहत जो सहूलियत आहिनि। इन्हनि मुतालबो किया है त जंगशई के फौरी तौर पर बिजली बहाल करण सां गॾोगॾु पानी मुहैया किया वञे ऐं अस्पताल में डॉक्टरनि की खोट पूरी कई वञे। जी ठीक है रशीद, वॾी महिरबानी अमान जी तफ़सील खां आगाह करण लाइ।